FBR पारां सेल्स टैक्स जा रिटर्न फाइल करण लाइ हलफनामे वारो शर्त वापारिन FBR नोटिफिकेशन खिलाफ सिंध हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। सिंध हाई कोर्ट ईंदड़ ॿुधणी ताईं हलफनामे वारो शर्त मुअत्तल करे छॾियो। अदालत FBR डिप्टी अटॉर्नी जनरल ऐं ॿियनि खां 1 नवंबर ताईं जवाब घुरे वरितो। वफाकी काबीना जे इजलास जो वक्त तब्दील हाणे 12 वॻे थींदो। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में आईनी मसवदे जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। सेनेट ऐं क़ौमी असैम्बली जा इजलास बजे थींदा। क़ौमी असैम्बली तोड़े सेनेट इजलास जे एजेंडा में आईनी तरमीम बिल जो मसवदो शामिल आहे। सेनेट इजलास जी 6 ऐं क़ौमी असैम्बली इजलास जी 9 नुकाती एजेंडा जारी। कराची जी ली मार्केट वारे इलाक़े में फ्लैट मां नींगरी समेत 4 औरतुनि जा गला कपियल लाश आहे त पुलिस मूजिब 6 औरतुनि खे तशद्दुद बाद गला कपे क़त्ल कयो वियो आहे। मक़तूलनि में माउ, धी, पोटी ऐं नुंहुं शामिल। घर धणी फारूक जो चवणु आहे त संदन कंहिंसां बि दुश्मनी न आहे। घर जो दरवाज़ो खड़कायो त को बि घर भाती न निकितो। पुट कुंजी सां दर खोले अंदरि ॾिठो त घर भातियुनि जा गला कटियल लाश पियल हुआ। मलेर जे इलाइक़े इब्राहिम हैदरी में भाउ वटां भाउ क़तल जवाबदार गैर जे नाले ते कुआड़ी जा पार करे अली अकबर खे क़तल करे छॾियो। पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार अलादीनो खे वारदात में इस्तेमाल थियल कुआड़ी समेत गिरफ़्तार करे वरितो। मुल्तान जे इलाइक़े बुरेवाला भरिसां छेड़े दौरान जवाबदार फारी करे फहद अकरम खे क़तल करे छॾियो। मीरपुर ख़ास भरिसां कोच जो मोटरसाइकिल खे टक्कर, बजणा फ़ौत, 2 ज़ख़्मी। वाक़े बाद फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। फ़ौतियुनि जी सुञाणप न थी सघी। पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करे कोच खे तहवील में वठी छॾियो। गज़ा में इसराइली बमबारी सबब 34 फ़लस्तीनी शहीद। जबालिया में 15 ऐं अल-नसूरा पाड़े में ड्रोन हमले सबब 4 फ़लस्तीनी शहीद थी विया। गज़ा में शहीदनि जो अंक 42,500 ऐं ज़ख़्मी जो तादाद 99,500 थी वियो।